नवाज़ शरीफ़ जी जनवरी जे ॿिए हफ़्ते ताईं ॾे वापसीअ जो इम्कान आहे ऐं इन खां अॻु हू चाहे थो त अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे क़ाइद ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ हुकूमत खे पेट्रोल 190 रुपया फ़ी लीटर ॾियण जी हिदायत करे छॾी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ ॾे वापसीअ खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार खे बिजलीअ जे अघनि ऐं पेट्रोल सस्तो करण जी हिदायत कई आहे। पार्टी ज़रियनि जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ चाहे थो त अवाम खे बिजली 300 यूनिट ताईं मुफ़्त ॾिनी वञे ऐं पेट्रोल घटि में घटि 190 रुपया फ़ी लीटर ॾिनो वञे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार बिजली ऐं पेट्रोल जे रिलीफ पैकेज ते कमु शुरू करे छॾियो आहे। होॾां कराची वारनि लाइ सुठी ख़बर आहे त के इलेक्ट्रिक वापेदारनि लाइ बिजलीअ जे अघनि में फ़ी यूनिट 2 रुपया 45 पैसा घटिताईअ जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। नेपरा मूजिबि के इलेक्ट्रिक वापेदारनि खे रिलीफ अक्टूबर जी फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट में ॾिनो वेंदो ऐं वापेदारनि खे इहो रिलीफ दिसंबर जे बिजली जे बिलनि में ॾिनो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk